प्रोग्राम टाइमलाइन से गड आवां असद मुमताज़। नाज़रीन, सदर मुमलिकत जनाब आरिफ अलवी इंकशाफ किया है जेकॾहिं हू ऐवान सदर में न हुजे हा त इन्हनि हालतुनि में उहो ॿीहर जेल में हुजे हा। हिकु प्रोग्राम जे हिसे में असां इन ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु ॻाल्हाईंदासीं त मियां नवाज़ शरीफ़ जी एंट्री ऐं उन खां पोइ लेवल प्लेइंग फील्ड वारी डिमांड त पंहिंजी जाइ ते। हाणे इहो चयो पियो वञे त जेकॾहिं इलेक्शन में डिले पई कई वञे, ख़ासि करे पीपल्स पार्टी इहो सम्झे पई त जेकॾहिं इलेक्शन में डिले कई पई वञे त उहो न हुजण जे बराबरि आहे। इलेक्शन में डिले कंहिं हिकु शख़्स खे फ़ाइदे ॾियण जे करे कयो पियो वञे। हीअ को मियां नवाज़ शरीफ़ जी एंट्री खां पोइ जेको सियासी वायुमंडल तब्दील थियो आहे। पहिरियां त PTI इहा डिमांड पई करे त वक़्त ते चूंडूं थियणु घुरिजनि ऐं हर हाल में चूंडूं थियणु घुरिजनि। हाणे पीपल्स पार्टी खे पिणु ख़दशा थिया आहिनि त जेकॾहिं वक़्त ते चूंडूं नथियूं थियनि ऐं जेके असांखे थींदे नज़र न पियूं अचनि ऐं हींअर ताईं चूंड जो ऐलान न कयो वियो आहे त अञा ताईं मतिलबु ईअं लॻे पियो त ॼण चूंडूं थियनि थियूं नथियूं थियनि, हिकु मुबहम आहे। अहिड़ी सूरत हाल में पीपल्स पार्टी इहो पिणु सम्झे पई त ॼण त मियां नवाज़ शरीफ़ खे जंहिं तरीक़े सां उनखे फैसिलिटेट कयो पियो वञे, ॼण त उनखे प्राइम मिनिस्टर बणाइण वारी जेका जेको फ्रेम आहे उन में फिट कयो पियो वञे। त इन सूरत हाल में पीपल्स पार्टी किथे बीठी आहे? छा पीपल्स पार्टी खे ख़बर कोन हुई त जेको गुज़िरियल 2 सालनि खां जेको कुझु थिए पियो उन में पीपल्स पार्टी किथे बीठल हुई ऐं हींअर पीपल्स पार्टी खे अगरि ख़दशा आहिनि त कहिड़ा आहिनि? ऐं ॿियो, जेकॾहिं चूंडुनि में तहरीक इंसाफ़ ऐं PTI चेयरमैन खे आउट करे बाक़ी लाइ चूंड जो माहौल साज़गार बणायो पियो वञे त पोइ छा उहे चूंडूं क़ाबिल क़बूल हूंदियूं? उन्हनि तमामु तर मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। ऐं असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे जनाब लाल माली साहब, पाण तहरीक इंसाफ़ जा मरकज़ी अॻवान आहिनि, अॻूणा क़ौमी असैम्बली जा मेंबर आहिनि। उन सां गॾोगॾु डॉक्टर शाहिदा रहमानी साहिबा, पाण पीपल्स पार्टी जी मरकज़ी अॻवान आहिनि ऐं अॻूणी क़ौमी असैम्बली जी मेंबर आहिनि। उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो नाले वारो लेखक ऐं तजनिगार जनाब नसीर मेमून साहब। शाहिदा रहमानी साहिबा, अगर आपसे प्रोग्राम का आगाज़ करें तो पीपल्स पार्टी क्यों समझ रही है कि जिस तरह से मियां नवाज़ शरीफ की एंट्री हुई है, ऐसा तासुर क्यों दे रही है कि जैसे पहले इमरान खान को या तहरीक इंसाफ के चेयरमैन को वज़ीर आज़म बनाया गया, अब मियां नवाज़ शरीफ के लिए वैसे ही माहौल बनाया जा रहा है? तरीके शरीफ साहब को ना सिर्फ जमानतें मिली, जैसे उनको हैथ्रो एयरपोर्ट के में प्रोटोकॉल दिया गया सरकारी, फिर दुबई एयरपोर्ट, फिर इस्लामाबाद एयरपोर्ट, फिर लाहौर एयरपोर्ट पर, और फिर वहां से हेलीकॉप्टर का प्रोटोकॉल दे के लाया गया। फिर उनकी ना सिर्फ जमानतें जो हैं, अगर सदर जरदारी साहब के ऊपर वही नैब के केसेस है तो वहां पे जज के रिमार्क ये होते हैं कि पर डालकर जो है पेश किया जाए। लेकिन अगर नवाज शरीफ साहब के साथ हो और इमरान खान के साथ हो तो वहां पर या तो गुड टू सी यू कहा जाता है या गाड़ी में उनको बड़ी इज्जत और एहतराम के साथ ला के और रेस्ट हाउस में ठहराया जाता है। इसी तरह नवाज शरीफ साहब को पेश होने का नहीं कहा जाता। ना सिर्फ उनको जमानतें मिलती हैं जब वो मुल्क से बाहर होते हैं, बल्कि उनको जब लाया जाता है तो बायोमेट्रिक भी सरकारी एजाज के साथ बड़े प्रोटोकॉल के अंदर VIP लाउंज में कराया जाता है। और उसके बाद भी आप देखें कि जो केयर टेकर गवर्नमेंट जिसका काम है कि इलेक्शन कराए साफ शफाफ मुनसिफाना, वो कैबिनेट को ये राइट नहीं बनता कि वो किसी मुजरिम को कहे कि वो उसके मुकदमात खत्म करे या उसको किसी किस्म का बरी करे। तो ये सारी आने वाले इंतखाबात को मशकूक बना रही हैं, गैर मुनसिफाना बना रही हैं। और लेवल प्लेइंग फील्ड का मतलब यही है कि पाकिस्तान में बसने वाले हर शख्स को आइन जो मसावी हुकूक देता है, इसी तरह तमाम पॉलिटिकल जमातों को आइन पाकिस्तान के तहत जब हम इंतखाबात में जाते हैं तो उन्हें यकसा राइट्स होते हैं इलेक्शन कैंपेन के, और इलेक्शन के दौरान जो है इलेक्शन कैंपेन के दौरान उन्हें तमाम तर वही सहूलियात होनी चाहिए। लेकिन आपने देखा कि एक शख्स को जिस शायाने शान तरीके से लाया गया जो कि मुजरिम था, जो कि अदालत से सजा याफ्ता था, ना सिर्फ वो आज आज़ाद है बल्कि उसको हर तरह की मराहत है। सिर्फ यही है कि इंतखाबात के से पहले उसको प्राइम मिनिस्टर को ओथ नहीं उठा रहा, बाकी तो हर तमाम फैसिलिटीज उसको दी जा रही है जो लम्हे फिक्रिया है पाकिस्तानी आने वाले पाकिस्तान के मुस्तकबिल के लिए, मुल्क के लिए और जमहूरियत के लिए। अच्छा शाहिदा साहब, आप जब ये डिमांड कर रही हैं कि लेवल प्लेइंग फील्ड सबके लिए होनी चाहिए, तो क्या फिर ये तहरीक इंसाफ के लिए भी होनी चाहिए? और तहरीक इंसाफ के खिलाफ ये जो क्रैकडाउन चल रहा है, क्या इसको भी आप समझ रही हैं कि ये भी सियासी बुनियाद पे हो रहा है? देखिए, पाकिस्तान पीपल्स पार्टी किसी भी किस्म की पॉलिटिकल विक्टिमाइजेशन पर यकीन नहीं रखती। और आप हमारा 2008 से 13 तक की जो हमारा दौर हुकूमत था उसमें आप कोई भी पॉलिटिकल विक्टिमाइज सियासी कैदी नजर नहीं आएगा। और उस वक्त हमने पूरा मिसाकी जमहूरियत पर अमल किया।
आज भी हम कहते हैं कि तमाम जमातें, खा वो पीटीआई हो, एमक्यूएम हो, जीडीए में शामिल जमातें हो या XYZ जो भी हो, अगर वो पॉलिटिकल है तो उसको तमाम तर वही मराहत होनी चाहिए जो आईने पाकिस्तान कहता है। लेकिन अगर कोई कानून को ब्रोकन करता है या कानून तोड़ता है, इनकी वायलेशन करता है, उसके लिए अदलिया और कानून मौजूद है उस पे। लेकिन पॉलिटिकल विक्टिमाइजेशन की मैं किसी भी किस्म की कभी भी हिमायत ना पहले की है ना पीपल्स पार्टी अब करती है। करे ठीक है। लाल वाली साहब अवां ॿुधो डॉक्टर शाहिदा रहमानी साहिबा खे, उहा त चए पई त जंहिं तरीक़े सां फैसिलिटेट कयो पियो वञे नवाज़ शरीफ़ खे, लॻो ईअं पियो त ॼण हाणे हिकु दफ़ो ॿीहर जेको सिलेक्टेड वारो लफ़्ज़ उहो ॿीहर वरी दोहरायो वेंदो। तहरीक इंसाफ़ किथे बीठी आहे? छा तहरीक इंसाफ़ इन सूरत हाल में चूंड मुहिम जो आगाज़ भी कंदी ऐं चूंडूं अवां सम्झो पिया त उहो चूंडुनि में हिसे वारी उन पोज़ीशन में भी हूंदी? मुमताज़, पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे उहो तमामु मासूमियत जो जेको इज़हार करे रही आहे जी। हालांकि हाणे इहो कंहिंखां ढकियल छुपियल न आहे। इमरान खान पहिरीं वाज़े करे चुको हो ऐं हाणे इहो जीअं जीअं जेको पेज पलटंदो थो वञे तीअं तीअं सभु हक़ीक़तूं अवाम जे साम्हूं ईंदियूं पियूं थियूं वञनि। इहो सभु कुझु लंडन प्लान जो हिसो हुयो ऐं लंडन प्लान जॾहिं जुड़ियो हुयो त पीपल्स पार्टी उन प्लान में शामिल हुई जंहिं तहत इमरान खान जी हुकूमत खे हटायो वियो हुयो। अच्छा। उन खां पोइ तव्हां ॾिठो हिकिड़ो मुसलसल 2 साल 16 महीना जेको पाकिस्तान में इंसानी हक़नि जूं भंजकड़ियूं थियूं, औरतुनि खे बि गिरफ़्तार कयो वियो, माण्हुनि जे घरनि में घिड़ी उन्हनि खे परेशान कयो वियो, तशदुद कयो वियो। हाणे इहा कंहिंखां लिकियल छुपियल ॻाल्हि नाहे रही। जी। ऐं जेका पंजाब ऐं केपी जी जेका इलेक्शन हुई, जेके आइन में गारंटी जेको ॾिनल हुई 90 ॾींहंनि में इलेक्शन कराइण जी, त उहा जेका पीडीएम ऐं पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई उहो इलेक्शन कराइण खां उन्हनि इनकार कयो हो। ऐं हाणे जॾहिं हिकिड़ो दफ़ो हिननि आइन तोड़ण जो जेको रस्तो खोले छॾियो त उन खां पोइ हाणे उहा ॻाल्हि बार बार वर्जाइजी थी पई। ऐं इहो ई सबबु आहे जो तव्हां हींअर ॾिसो था त जेको 90 ॾींहंनि में पूरे मुल्क में चूंडूं थियणियूं हुयूं उहे चूंडूं न पियूं थियनि। हाणे जेकॾहिं ॻाल्हि कजे लेवल प्लेइंग फील्ड जी त तव्हां ॾिसो इन में किथे बि पीपल्स पार्टी इहो मुतालबो नाहे कयो त इमरान खान ते जेके कूड़ा केस दाख़िल आहिनि, 180 केस दाख़िल थिया आहिनि गुज़िरियल 16 महीननि में, इहो हर आम माण्हू सम्झी सघे थो त केस कूड़ा आहिनि। ऐं साइफर वारो मामिलो बिलावल भुट्टो साहब पाण वज़ीर ख़ारजा रहियो आहे, उनखे इहो सॼे मामले जी ख़बर आहे त इहो सॼो कूड़ ते ॿधल साइफर वारो मामिलो आहे। पर हू किथे बि ॿी कंहिं बि पार्टी लाइ ॻाल्हि कंदे नज़र नथी अचे। हू सिर्फ़ु पंहिंजे लाइ हिकिड़ी लेवल प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि करे थी, जंहिंमां मुराद इहो आहे त जंहिं पघार ते नवाज़ लीग कमु करण लाइ तयारु आहे उन पघार ते असीं कमु करण लाइ तयारु आहियूं ऐं मौक़ो जेको आहे असांखे फ़राहम कयो वञे, जेको हिननि खे सरे दस्त अञा ताईं मुयसर न आहे। ऐं इन जे बारे में हू बार बार रड़ियूं कनि था पिया। जेसिताईं नवाज़ शरीफ़ जी आमद ऐं हीउ सभु कुझु मामिलो आहे त हाणे नवाज़ शरीफ़ सरेंडर न कयो आहे। इहो पाकिस्तान जो कानून, पाकिस्तान जो आइन, पाकिस्तान जी जेको जमहूरियत उहो तव्हांखे सरेंडर कंदे नज़र अचे थी, तव्हांखे कोर्टूं सरेंडर कंदे नज़र अचनि थियूं पियूं। ऐं हिकिड़ो ख़तरनाक एग्ज़ाम्पल कल्ह वरी बि जेको हिकिड़ो तव्हांजे साम्हूं आयो आहे उन में तव्हां ॾिठो आहे त पंजाब हुकूमत नवाज़ शरीफ़ जी सज़ा जेको आहे उहो मुअतल कई आहे। हालांकि जेकॾहिं ईअं सूबाई हुकूमतूं सज़ाऊं मुअतल कंदियूं त सुभाणे हर पार्टी सां जेकॾहिं कंहिं बि पार्टी सां तालुक़ रखंदड़ जे ॾुआरी माण्हू हूंदा त उन्हनि जूं सज़ाऊं बि मुअतल थींदे नज़र ईंदियूं। हाणे इन सॼे माहौल जे बावजूदि तव्हां ॾिठो नवाज़ शरीफ़ आयो, पर नवाज़ शरीफ़ न त का ॻाल्हि कई एहतसाब जी जेको हू पहिरीं कंदो रहियो हो, न ॻाल्हि कई सिविलियन पंहिंजो सुपरमेसी जी जंहिंजी ॻाल्हि हू पहिरीं कंदो रहियो हुयो। ऐं नई वरी हुन इलेक्शन जी ॻाल्हि कई आहे। बुनियादी तरह ही जमायतूं जेके आहिनि इमरान खान खां ॾिनल आहिनि, हिननि खे ख़बर आहे त हिन वक़्तु सिर्फ़ु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि खे फॉर्म रखण जी देरि हूंदी ऐं पाकिस्तान जी अवाम भरपूर उन्हनि खे जेको आहे सपोर्ट कंदी। छाकाणि हाणे ही पाकिस्तान जी अवाम सरे दस्त तव्हां ॾिसो था जेके सर्वेस आया आहिनि, जेके तव्हां मीडिया ॾिसो, उहे सभु ॿुधाइनि था त इमरान खान जी जेका मक़बूलियत आहे उहो 70% आहे, बाक़ी सभिनी धुरियुनि जी मिलाए 30% उहो मक़बूलियत आहे। हाणे माण्हू इन ग़ुलामी मां, इहो ग़ुलामी चाहे जेका असांखे आज़ादी खां पोइ मिली, हिकिड़ी आज़ादी
कायद अज़म मोहम्मद अली जिन्ना ॾियारी उहा हिकिड़ी जियोग्राफिकल आज़ादी ही हो था मुसलसल ॾिसो असीं हिते मार्शल आइन में डिक्टेटर्स जे साए तले जेको हिते पाकिस्तान रहियो आहे हाणे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वो हिकिड़ी हक़ीक़ी आज़ादी जो नारो ॾिनो आहे ऐं उन नज़रिए ते पाकिस्तान जी अवाम मुतफ़िक़ आहे हाणे जेकॾहिं उन खे ज़बरदस्ती जेकॾहिं रोकियो वेंदो त उन्हनि खे शायदि पाकिस्तान जी अवाम क़बूल न करे ऐं उन्हनि धुरनि लाइ सुठा नतीजा न निकिरनि जेको उनखे रोकण जी कोशिश कंदा। तो लालवानी साहब अवां कीअं पिया सम्झो त जेको माहौल जोड़ियो पियो वियो इहो त लॻभॻि उहो ई माहौल जोड़ियो थो वञे जेको 2018 में हुयो ऐं 2018 में इहा साॻी सहूलियत ॼण त अव्हांखे मिलियल हुई ऐं मियां नवाज़ शरीफ़ जेल में हो त पोइ सियासी पार्टियुनि अव्हां छा सम्झो त सियासी पार्टियुनि ख़ासि करे PTI केतिरो सिखियो आहे इन प्रोसेस में? ॾिसो आउं तव्हांजी ॻाल्हि खां इत्तफ़ाक़ नथो करियां 2018 में नवाज शरीफ़ जी मक़बूलियत ज़ीरो हुई ग्राउंड ते हुई उन जे ख़िलाफ़ रोज़ाना मुज़ाहिरा थींदा हुआ उन जे ख़िलाफ़ रोज़ाना नारा लॻंदा हुआ स्कूल जे ॿारनि खां वठी कारोबारी माण्हुनि खां वठी आम ज़िंदगी में जेके तव्हांखे माण्हू नज़र ईंदा हुआ उहे इमरान ख़ान खां सारा टब्बर चोर जो नारो हणंदे नज़र ईंदा हुआ तव्हांखे उन जे बिल्कुलु कॉन्ट्रास्ट में जेकॾहिं तव्हां अॼु ॾिसो त अॼु बि नवाज़ शरीफ़ जो या बिलावल भुट्टे जो को माण्हू नारो हणण लाइ तयारु न आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां अवाम बीठी आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां माण्हू बीठा आहिनि ऐं उहो तव्हांखे पहिरीं चयो त इहो बुनियादी तरह उन जी वजह इहो आहे त इमरान ख़ान ते पाकिस्तान जी अवाम घटि में घटि जेके बि हुन ते इल्ज़ाम लॻाया विया आहिनि इहो क़बूल करण लाइ तयारु न आहे तव्हां ॾिठो त इमरान ख़ान ते पहिरीं पंहिंजो तोशाखाना केस उजलत में हलाए ज़ोरी सज़ा ॾियण जी कोशिश कई हुई जेका उन ते सुप्रीम कोर्ट बि रिमार्क्स ॾिना ऐं ऑब्जेक्शन आयो इन ते लालवानी साहब इन ते वरी ॿीहर अचां पियो त उन वक़्तु मियां साहब जी मक़बूलियत केतिरी हुई ऐं PTI जी केतिरी हुई इन ते अव्हां खां ज़रूरु पुछंदासीं शाहिदा रहमानी साहिबा खां हिकु दफ़ो ॿीहर पुछूंगा। शाहिदा रहमानी साहब आप लाल माली साहब कह रहे हैं कि ये पीपल्स पार्टी जो है वो डबल मयार कर रही है पीपल्स पार्टी कहीं पे भी जो PTI के कारकुन विक्टिम्स हो रहे हैं उनका कहीं जिक्र नहीं कर रही है 160 से ज़्यादा केसेस तहरीक इंसाफ के चेयरमैन पर हैं उनका जिक्र नहीं हो रहा बल्कि पीपल्स पार्टी ने जो PDM की हुकूमत से मिलकर पंजाब और KPK में इलेक्शन जानबूझ के डिले कराए हैं वो जवाज बने हैं इस तमाम तर सूरत हाल का। देखिए जब जिस वक्त इलेक्शन की बात थी पाकिस्तान पीपल्स पार्टी ने पंजाब और KPK में कभी ना तो हमने मुखालफत की बल्कि पीपल्स पार्टी ने अपने कैंडिडेट जो है वो फाइनल करके उतार दिए थे। पीपल्स पार्टी उसका किसी का भी हिस्सा नहीं थी। अगर इलेक्शन कमीशन ने अपना किरदार अदा नहीं किया तो ये इलेक्शन कमीशन से बात कर सकते हैं और हमारी आज भी शिकायत जो है वो इलेक्शन कमीशन से। दोहरा म्यार तो मैं ये समझती हूँ कि जो 2018 में सिलेक्टेड को लाया गया था वही आज चेहरा बदल के फिर लाया जा रहा है। इस तरह की सियासत से हमें दूर रहना चाहिए। हमने जो पाकिस्तान पीपल्स पार्टी ने जमहूरियत के लिए जो कुर्बानियां दी हैं वो किसी पार्टी में नहीं मिलती। आज आपको 180 केसेस याद आ रहे हैं जब शहीद जुल्फिकार अली भुट्टो साहब को फांसी दी गई नाकर्ता गुनाह में जुर्म में और आज तक उस केस को नहीं खोला जा रहा तो यह अदलिया का किरदार है। अगर शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो के 90 के इंतखाबात चुराए जाते हैं और वो कह रही हैं बरमला और उसको अदालतें साबित करती हैं और उसके खिलाफ जो है आज तक कोई केस जो है वो नहीं लगा ना ही उसको कोई गिरफ्तारी अमल में लाई गई। इसी तरह शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो को इलेक्शन कैंपेन के दौरान जो है शहीद कर दिया जाता है और उनके तमाम एविडेंस को मिटाया जाता है। उस जगह जाए वारदात को खो दिया जाता है और इतनी बड़ी और भारतीय अजीज मकबूल लीडर को। और उसके बाद जो है जब हमारी हुकूमत आती है हम स्कॉटलैंड यार्ड से टीम बुला के उसको इन्वेस्टिगेशन कराते हैं और अदलिया में जब वो केस जाता है तो उस केस को आज तक सुनवाई नहीं होती। हमारा भी अदलिया से यही कहना है कि सबके लिए इंसाफ होना चाहिए। हमारे हजारों कारकुन 60-70 हजार कारकुनों को कोड़े लगाए गए, फांसियां दी गई, हमारी खवातीन को शाही किले के अंदर कैदो बंद की सौबतें बर्दाश्त करना पड़ी। जो हमारी तारीख है दर्दनाक। उस वक्त तो पीपल्स पार्टी का नाम लेना तो था जुर्म था। आप सोचें कि एक शहीद जुल्फिकार अली भुट्टो मुंतखब वजीर आजम को तख्ते-ए-ताज पे लटका दिया जाता है और उनकी वाइफ को उनके बच्ची को उनकी शक्ल देखने नहीं दी जाती और उनको कैद कर दिया जाता है अडियाला जेल में। इससे दर्दनाक मंजर कौन सा होगा? अच्छा शाहिदा साहब आप बिल्कुल माजी की जो बातें कर रही हैं बिल्कुल दुरुस्त कह रही हैं कि एक पीपल्स पार्टी को इस तरह से दीवार से नहीं लगाया जाना चाहिए था। जी और वो दौर उस वक्त लगाना चाहिए था
ना अब लगाना चाहिए। मैं तो समझती हूँ कि पॉलिटिकल वर्कर्स को भी जिस तरह पीपल्स पार्टी के साथ तोड़ने की कोशिश की गई, 2002 में पैट्रियट बनाई गई, इस तरह की साजिशें होती रही, लेकिन पीपल्स पार्टी का जो नजरियाती जाला था अपनी पार्टी के साथ अभी तक लगा हुआ है, और यही वजह ठीक है शाहिदा साहिबा, आज जो कायम दायम हो रहा है। शाहिदा साहिबा, आज जो तहरीक इंसाफ के कारकुनों के खिलाफ FIRs काटी जा रही हैं, उनको जेलों में बंद किया जा रहा है और ख़वातीन को जेलों में बंद किया जा रहा है, क्या पीपल्स पार्टी इसकी मज़म्मत करती है? पीपल्स पार्टी समझ रही है कि ऐसा नहीं होना चाहिए? देखिए, जब खवातीन के साथ नाज़िबा सलूक हुआ, शेरी मजारी के साथ या दीगर, तो मैं वीमेन पार्लियामेंट्री कोकस की सेक्रेटरी थी, मैंने ऑन द फ्लोर ऑफ द हाउस जो है उसकी नासिब मजम्मत की। अब भी मैं तमाम तर झूठे मुकदमात की जो है वो मजम्मत करती हूँ, लेकिन अगर कोई कानून को तोड़ता है, अगर कोई इदारों पे हमला करता है, अगर इस तरह के, तो उनके साथ तो कानूनी कार्रवाई जो है इदारे करें, लेकिन किसी के साथ झूठी जो है ना FIRs होनी चाहिए और ना ही पॉलिटिकल विक्टिमाइजेशन होनी चाहिए। शाहिदा साहब, आप समझ रही हैं कि तहरीक इंसाफ के चेयरमैन और तहरीक इंसाफ को भी इलेक्शन में हिस्सा देना चाहिए, वो भी इलेक्शन का पार्ट होना चाहिए, उनको बाहर नहीं, इलेक्शन से बाहर करने की जो कुछ भी प्लानिंग हो रही है अगर वो हुई तो नहीं होनी चाहिए? देखिए, आपको याद होगा किसी वक्त में माइनस करके बीबी के साथ यही किया जा रहा था कि उनको आउट कर दिया जाए, लेकिन पाकिस्तान पीपल्स पार्टी ने उस वक्त जो है अपनी पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन बनाई, हम इलेक्शन में उतरे, हमने तमाम तर नामसाइद हालात का सामना किया और पीपल्स पार्टी को अल्हम्दुलिल्लाह फतह हुई, आवाम का उन पे एतमाद उसी तरह रहा। तो मैं समझती हूँ कि अगर तहरीक इंसाफ के नजरियाती जियाले हैं, उनको अपनी पार्टी के साथ रहना चाहिए, लेकिन सही और गलत के अंदर जो है हमें तमीज़ करनी चाहिए। हमें पाकिस्तान हाउसेज और दीगर इदारों पे जो है हमले नहीं करना चाहिए, पार्लियामान पे हमला नहीं करना चाहिए, हमें अदलिया पे हमला नहीं करना चाहिए। अगर हमारे खिलाफ फैसला आया, शहीद जुल्फिकार अली भुट्टो साहब को हैंग कर दिया, तो पाकिस्तान पीपल्स पार्टी की लीडरशिप ने कभी अदलिया पे हमले का हुक्म नहीं दिया। अगर बीबी को शहीद कर दिया जाता और पाकिस्तान तोड़ने की आवाजें आती हैं, तो लीडरशिप इसको कहते हैं कि जनाब सदर आसिफ अली जरदारी साहब पाकिस्तान खपे का नारा लगा के मुल्क को जोड़ने की बात करते हैं। तो हमेशा मुल्क को जोड़ने की बात करनी चाहिए, पाकिस्तान को बचाने की बात करनी चाहिए, पाकिस्तान को तरक्की की बात करनी चाहिए। पाकिस्तान है तो हम सब हैं, लिहाजा पाकिस्तान के ऊपर जो है किसी किस्म का समझौता नहीं कि उसकी सलामती पर, और इंशाअल्लाह ताला हम पाकिस्तान है तो हम सियासत भी कर सकते हैं। तो सबसे पहले पाकिस्तान है और हम सबको इसकी तरक्की के लिए मिल के काम करना होगा। ठीक है लाल माली साहब, हाँ अवां ॻाल्हि पे कई 2014 जी, तो 2014 में मियां नवाज शरीफ जी मक़बूलियत न हुई, पर असां ॿिए तरफ़ ॾिसूं था पिया त पंजाब तो उन हालतुनि में भी नून लीग खटे वई, पंजाब जी सब खां वधीक मज़बूत, सब खां मक़बूल पार्टी जेका आई उहा नून लीग हुई, ऐं पंजाब जी हुकूमत भी ठाहिण वारी पोजीशन में हुई, या ॿी ॻाल्हि आहे तो ठाहे न सघिया, त पोइ अवां कीअं पिया चओ त मियां नवाज शरीफ जी उन वक़्तु मक़बूलियत भी ज़ीरो हुई? ॾिसो, इहो मुंहिंजे चवण सां को फ़र्क़ु कोन थो पए। इहो उन वक़्त जा अख़बारूं, उन वक़्त जा सर्वेज़, उन वक़्त जो गैलप सर्वे हुजे या ॿियो को सर्वे हुजे, उहो जेकॾहिं खणी ॾिसो तव्हांजे साम्हूं इहो सभु कुझु वाज़ह थी वेंदो। इहा आख़िरी वक़्त में जेको शहबाज शरीफ़ जेका ॻाल्हि कई, उहो तव्हांखे यादि हुजणु घुरिजे त हुन सां एस्टेब्लिशमेंट तय करे छॾियो। ई असां सां न, इहा नवाज़ लीग सां इहो सभु कुझु तय हुयो, जंहिंमें शहबाज शरीफ़ इहो एतराफ़ कयो त मूंखां सभु कुझु तय करे छॾियो हुयो, ऐं मूंखां त इवन जेको आहे काबीना में केरु केरु हूंदो उन जा नाला पिणु वठी छॾिया हुआ, ऐं बाद में हू गाॾी जी डिकी में चढ़ी मुलाक़ातूं कंदो रहियो हो, ऐं उन जे नतीजे में ही जेको पंहिंजो हिकिड़ो सिस्टम हुयो, रिज़ल्ट ट्रांसमिशन सिस्टम जेको हुयो, उहो बि जेको ख़राबु थियो हुयो, जंहिं लाइ नवाज़ शरीफ़ जेको आहे अपीलूं कंदो पियो वठंदो हुयो, त उहो बि उन जे सिलसिले जी हिकिड़ी कड़ी ही, ऐं बेसिकली जेका रिगिंग थी ही, धांधली थी ही, उहो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खां थी ही। हाणे जेको मुंहिंजी भेण जेका ॻाल्हि कई त शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो ऐं मोहतरम बेनज़ीर भुट्टो जी, उन में को शक कोन्हे, उहे हिकिड़ा पंहिंजो उहे पाकिस्तान जा अॻवान आहिनि जिन ते का कंट्रोवर्सी हींअर असीं नथा चई सघूं त हींअर का कंट्रोवर्सी आहे, पर उन जो खटियो केरु पियो खाए, उहो पीपल्स पार्टी जी मौजूदा क़यादत खाए थी पई। तव्हां ॾिठो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो केस हलंदो रहियो, हुनजे केस में जेके वकील हुया उनजो केस न लड़ंदा हुया, उहो अयान अली जो केस लड़ण वेंदा हुया, त ही कीअं मोहतरमा जा वारिस थी विया? मोहतरमा जी वारिस सिंध जी अवाम आहे, उहे माफ़ियाऊं न आहिनि, उहे करप्ट माण्हू आहिनि, न आहिनि जेके क्लेम कनि था। तव्हां ॾिठो ही 16 महीना इन्हनि हर उहो करारदाद पास कई, हर को रेज़ोल्यूशन पास कई पार्लियामेंट में वेही, जो हिननि जी मुखालफ़त बि कोई कोन हुई, ऐं उहो सॼी जेको आहे सिविलियन सुपरमेसी
ख़तम करण लाइ, उन खे घटाइण लाइ ऐं अदलिया सां माॾो अटकाइण में कई। मजाल आहे जो मोहतरमा जे हवाले सां ही करारदादूं आणनि, उनखे जेको ईअं त ही पंहिंजो चीफ जस्टिस जा इख्तियारात घटाइण लाइ तयारु हुया, पर हिकिड़ी करारदाद जे ज़रिए उनखे इहो न चई सघिया त मोहतरमा जो केस ॿीहर खोलियो वञे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो ॿियो केस खोलियो वञे। जेसि ताईं सियासी इंतकाम ही चवनि था त इन खां वधीक सियासी इंतकाम कहिड़ो वठी सघंदा। ही पीडीएम ऐं पीपुल्स पार्टी जी हुकूमत हुई, चेयरमैन इमरान खान ते 180 केस दाख़िल थिया। इहो इंतकाम न आहे त पोइ छा हिन जे तरफ़ां इहो को मोहबत जो पैगाम आहे? असांजा कई कारकुन अगवा थिया, श्री मज़ारी अगवा थी, फवाद चौधरी खे खणी विया, उन्हनि खां ज़बरदस्ती प्रेस कॉन्फ्रेंसिस कराई वियूं। पाकिस्तान जी तारीख़ में अहिड़ो ज़ुल्म, ज़्यादती ऐं अहिड़े दौर में जॾहिं सोशल मीडिया एॾो एक्टिव हुजे, ॾिस लाइ नथियूं मिलनि। तो इहो पीपुल्स पार्टी जो हिकिड़ो जेको ॿिटो मयार आहे, जंहिं ते हू हाणे पाण परेशान आहिनि जॾहिं हुननि खे मथां खां धुतकारियो वियो आहे। अच्छा लाल माली साहब, अवां जॾहिं असां अॼु ॻाल्हि पिया कयूं त जेको बि अमल तहरीक इंसाफ़ जे कारकुननि सां ऐं उन जे चेयरमैन सां थिए थो पियो, इहो न थियणु घुरिजे। सियासी विक्टिमाइज़ेशन न थियणु घुरिजे, सियासी इंतकाम वारियूं कार्रवायूं न थियणु घुरिजनि। तव्हां नथा सम्झो त पोइ तहरीक इंसाफ़ जेको पंहिंजे दौर में कयो उहो बि सही कोन हुयो? उन वक़्त जूं जेके बि अपोज़िशन खे जेल में विधो वियो उहो बि अमल सही? लाल माली साहब, मुंहिंजो आवाज़ अवां ते अचे पियो? जी अचे पियो, अचे जी जी जी। त अवां उन अमल खे बि बहितर न पिया सम्झो? इहा ग़लती हुई तहरीक इंसाफ़ खे न करणु घुरिजे हा? ॾिसो, तव्हां इनखे ईअं जनरलाइज़ में बि इहा ॻाल्हि नथा करे सघो। ग़लतियूं हर हुकूमत खां थींदियूं आहिनि, हर माण्हू खां थींदियूं आहिनि। थी सघे थो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खां का अहिड़ी ग़लती थी हुजे जंहिंमें के माण्हू खे ग़लति जेका आहे उन ते को केस ठही वियो हुजे, पर हाणे तव्हांखे इहो ज़हन में रखणु घुरिजे त मोहतरम नवाज़ शरीफ़ साहिब ते असां को केस कोन ठाहियो हुयो। नवाज़ शरीफ़ पाण हुकूमत में हुयो त हुनजे साम्हूं केसिस खुलिया, हुनजे साम्हूं कोर्टूं हुयूं। ऐं जेके आसिफ ज़रदारी ते केसिस हुया, उहे केसिस घणे भाङे पीपुल्स पार्टी हुकूमत जा ठाहियल हुया। असांजे तरफ़ां हिकिड़ो ई केस ठहियो हो, उहो शहबाज शरीफ़ ते हो, उहो मनी लॉन्ड्रिंग जो हो, जंहिंमें हुनखे कई दफ़ा कोर्ट सॾु करायो, उन ते फर्द जुर्म लागू थियणो हो, त उनजे बावजूद बि हू कोन आयो ऐं सिधो वञी प्राइम मिनिस्टर में उन लंडन प्लान जे तहत वञी हल्फ कई। त इहो चवण त पोइ असां सभिनी खे जेल में विधो, इहो बिल्कुलु ग़लति आहे। असां को केसिस कोन ठाहिया। इहे केसिस नवाज़ शरीफ़ ऐं नवाज़ लीग पंहिंजो ज़रदारी लीग जा हिक ॿिए ते ठाहियल हुया, जंहिंजो इहो नतीजो हो। ऐं नवाज़ शरीफ़ खे जेको सज़ा आई उहो हुनजी हुकूमत में आई, सुप्रीम कोर्ट जो जॾहिं फ़ैसिलो कयो। इहो मुंहिंजे ख़्याल आहे त इहो चवणु मुनासिब कोन्हे। मिसाल राणा रिकॉर्ड जी ॻाल्हि करियां पियो सर, राणा सनाउल्लाह जे ख़िलाफ़ ख्वाजा बिरादरान जे ख़िलाफ़ सर, राणा सनाउल्लाह जे ख़िलाफ़ राणा सनाउल्लाह जे ख़िलाफ़ मूं तव्हांखे चयो का माइनर ग़लतियूं थी सघनि थियूं, पर जेका मेजर क़यादत आहे नवाज़ शरीफ़ ते जेको कुझु थियो उहो उनजी पंहिंजी हुकूमत में थियो, उनजी करप्शन जे करे थियो, चोरी जे करे थियो। ऐं इहे उहे माफ़ियाऊं आहिनि जिन जी करप्शन ते किताब लिखियल आहिनि। इमरान खान ते मालिक जी महिरबानी खां को किताब त छा किथे को ख़बर कोन लॻल आहे। ऐं वरी ॿीहर वटि ईंदुसि ऐं शायदि रहमानी साहिबा खां वटि बि ईंदुसि, पर नसीर मेमून साहिबु असांखे जॉइन कयो आहे। नसीर मेमून साहिब खां वठूं था पिया तर्जुमो, हुन खां पोइ वरी ॿीहर अवां वटि ईंदो। नसीर साहिबु, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। महिरबानी। अच्छा नसीर साहिबु, 2-3 महीना अॻु थोरो असां माज़ी में हलिया वञूं, 2-3 महीना अॻु, त इहा सूरत हाल नज़र पई अचे त ॼण सराइकी बेल्ट जेको आहे, सराइकी वसे पीपुल्स पार्टी उतां जा जेके इलेक्टेबल्स आहिनि उहे पीपुल्स पार्टी में ॼण त शामिलु थियण वारा आहिनि, ऐं उतां जी सभ खां वॾी मज़बूत पार्टी पीपुल्स पार्टी थियण वारी आहे। बाप जेको आहे बलोचिस्तान जेको चैप्टर आहे उहो पीपुल्स पार्टी में ज़म थियण वारो आहे। इहे ख़बरूं बि आयूं पे, लीडरनि जूं मुलाक़ातूं बि थियनि पियूं, पर हींअर इहो कोई सियासी वायुमंडल तब्दील पियो थिए। मिसाल बाप हाणे चई छॾियो आहे त असां नून लीग जा इत्तेहादी आहियूं, इलेक्टेबल्स वेठा आहिनि त उहे नवाज़ शरीफ़ सां मिलण वारा आहिनि। पीपुल्स पार्टी ख़ुदि पई चवे त जेको प्रोटोकॉल, जेका फैसिलिटेशन नवाज़ शरीफ़ खे मिले पई, ॼण त उनखे प्राइम मिनिस्टर उन्हनि सम्झी वरितो आहे। कीअं पिया ॾिसो इहो वायुमंडल तब्दील थियो आहे? छा पीपुल्स पार्टी तमामु मामले खां बेख़बर हुई, उन ख़बर न पई पए? वायुमंडल ही बि जेको आहे कहिड़ी ख़बर इहो बि केतिरो हले। वायुमंडल हिते वाह घुलंदा आहिनि, वाह रस्ता मटाईंदा आहिनि, विंड डायरेक्शन्स चेंज थींदी रहंदी आहे। 2-3 साल कंहिं तसवुर बि न कयो त PDM जा जेके अॻुवान आहिनि, शहबाज शरीफ़ या ॿिया जेके आहिनि, उहे कॾहिं इन हालतुनि में अची इक़्तिदार में पहुचंदा। शायदि कंहिं तसवुरु न कयो त नवाज़ शरीफ़ जेल मां निकिरी हीअं हलियो बि वेंदो ऐं हिते हीअं VIP थी मोटंदो। शायदि 2018 वक़्तु बि कंहिं तवक़ो न कई त कहिड़ी तरह जहाज़नि में माण्हू चढ़ी ईंदा ऐं मफलर पाईंदा, रोज़ विकेटूं किरंदियूं,
ऐं ओचितो हिकिड़ी लीडरशिप पीरियड थींदी, सो ही वाह पिया फिरंदा गिरंदा आहिनि। पीपल्स पार्टी खे शायदि तमामु घणी वधीक ख़ुशफ़हमी थी वई, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे। उन्हनि पीडीएम जे दौर में आख़िरी हुकूमत ॾींहनि में जंहिं तरह कंप्रोमाइज़ कया, पीडीएम सभिनी कया, इन्हनि सभिनी टिनी जमायतुनि कया, जंहिं क़िस्म जी कानून साज़ीअ खे हुननि अप्रूव कयो, जंहिंखे कोर्ट हाणे डिस्कार्ड पई करे, ॿिया हींअर केतिरियूं शयूं कयूं, हुननि सम्झनि टिनी पार्टियुनि खे ख़्यालु हो त हाणे हिकिड़ो वफ़ादारीअ जे दायरे मां निकिरी गद्दारीअ जे दायरे में अची वियो आहे, हाणे असांजो ख़्यालु भरे असां सभु वॾा वफ़ादार थियूं। सो इहा वफ़ादारीअ जी डोड़ हुई, पोइ हुन वफ़ादारीअ में जेको तेज़ डोड़ियो सो अॻियां निकिरी वियो। सो जेकर तव्हां मूंखां पुछो त हिन एस्टेब्लिशमेंट जे सिस्टम जे अंदरि जिते अॻियां हली पंहिंजो वॾा फ़ैसिला थियणा आहिनि, वॾियूं शयूं थियणियूं आहिनि, त उते ज़ाहिर आहे एस्टेब्लिशमेंट खे जेतिरो सूट नवाज़ शरीफ़ करे रहियो हूंदो ओतिरो शायदि पीपल्स पार्टी न कंदी, इन ते इलाही डिबेट थी सघे थी। सो उन पीपल्स पार्टीअ जूं उमेदूं शायदि ज़रूरत खां थोरियूं वधी वियूं, उन्हनि जो कंहिं हुनखे ॾसु ॾिनो हूंदो, कंहिं वॾा आसरा ॾिना हूंदा। मां तॾहिं बि टाइम टीवी जे प्रोग्राम में चयो, मुंहिंजो महिरबानी करे को बि हतमी नतीजा न कढो, को अॼु हिते तव्हां 2 माण्हू शामिल थिया, बाप ऐलान कयो, 3 ॾींहंनि अंदरि बाप जो ऐलान फिरी बि त वियो, तव्हांखे यादि हो। सो घणियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके आख़िरी मिंट ताईं बदिलजंदियूं, आख़िरी मिंट ताईं शयूं तब्दील थींदियूं। तो अव्हां छा पिया सम्झो त पीपल्स पार्टी के कंप्रोमाइज़ कया, मिसाल तौर ते कानून साज़ी वारो तो ज़िक्र मां कयो ई कयो, को सेंसस ते उन वक़्त जे वॾे वज़ीर जेको दस्तख़त करे आयो, उन सिंध खे केतिरो नुक़सानु ॾिनो? उहो त हिकिड़ो बदतरीन कंप्रोमाइज़ आहे, मां त हुनखे ॾोह चवंदो आहियां। उहो हिन पंहिंजे इक़्तिदार जे ख़सीस हवस में जेको सिंध सां आख़िर में वॾी शदीद नाजाइज़ी करे विया, रुगो एस्टेब्लिशमेंट खे ख़ुशि करण लाइ, त असां तव्हांजे चवण ते चूंडुनि खे अॻिते करण लाइ आदम गणप क़बूल था कयूं त जीअं चूंडूं अॻिते थी वञनि, ऐं पोइ हाणे पाणे रड़ियूं पिया कनि त चूंडूं महिल ते छो थियूं थियनि, हुननि खे ख़बर बि हुई त असां अॻियां डिमांड छा ईंदी, अॻियां लॉजिकली कॉन्स्टिट्यूशन में हूंदो त तव्हांखे नए सर तक पंहिंजूं करणियूं पवंदियूं, त ईअं बि न हो त एॾा सादा जो हुनखे का ख़बर न हुई त छा ते पिया सयूं कयूं, हिननि जा सिंध ते कहिड़ा असर पवंदा, सिंधवासियुनि खे केतिरी क़ीमत भरणी आहे। बदकिस्मती असां वटि जेके इक़्तिदार जे डोड़ में पार्टियूं रहनि थियूं, उन्हनि जा जीअं त कंहिं नज़रियाती बुनियाद ऐं माण्हुनि सां ऐं अवाम सां कमिटमेंट्स कोन आहिनि। हाणे मां सभिनि जी ॻाल्हि थो कयां, मां हिते कंहिं बि पार्टीअ खे हाणे एग्ज़ैम्पट नथो कयां, तंहिंजे करे हू पंहिंजे शॉर्ट टर्म गेम्स जे लाइ, पंहिंजे इक़्तिदारी ख़्वाहिशुनि जे लाइ, पंहिंजे वक़्ती मफ़ादनि जे लाइ इहो नथा ॾिसनि त कॾहिं कॾहिं संदन फ़ैसिला किन क़ौमुनि खे, माण्हुनि जे गिरोहनि खे, नसलनि खे केॾो वॾो शदीद नुक़सानु पहुचाए सघनि था। सो पीपल्स पार्टी में इन आरती मफ़ाद में इन डोड़ में बदकिस्मती इहा थी, सिंधी में चवंदा आहिनि कुतो बि खाइजे कुख बि न भरिजे, एॾो वॾी जुठ बि सिंध सां कयनि, एॾी हिकिड़ी फ्राडी आदम गणप क़बूल कयनि, ऐं हाणे उन इक़्तिदार जी डोड़ में बि उन्हनि खे हिसो कोन पियो मिले नज़र अचे। अच्छा नसीर साहब, हींअर भला अचूं पिया चूंडुनि वारे माहौल ते, त अॼु त शेरी रहमान बि इहो चयो आहे त चूंडूं डिले जो मतिलबु आहे चूंडूं न कराइणु। अवां सम्झो पिया त हीअ जेके चूंडूं डिले पियूं थियनि या अञा ताईं चूंड जी तारीख़ जो ऐलान कोन थियो आहे, इन जो बि फ़ाइदो कंहिं हिकु सियासी पार्टी खे थिए थो पियो, ऐं थिए थो पियो त कहिड़ी बुनियाद ते? हाणे चूंडूं थींदे नज़र अचनि थियूं, हाणे तो माहौल ठहंदे नज़र अचे थो, जेके सफ़ाई जो अमल या जेके शयूं जेके खॾनि खुॿनि वारा मैदान संवत में करणा, सिधा करणा चूंडुनि खां अॻु में हाणे थींदे नज़र अचनि पिया। काफ़ी शयूं तव्हांजे साम्हूं थियनि पियूं, पीटीआई किथे बीठी आहे, हुनजी क़यादत, हुनजी टॉप लीडरशिप किथे बीठी आहे, इहो हिकिड़ो टारगेट हो। नवाज़ शरीफ़ जे अचण जा रस्ता हमवार थियनि, उहो स्मूथली हिते पुॼी सघे, उहो ऑब्जेक्टिव तव्हांखे नज़र अचे पियो अचीव थींदे। पीपल्स पार्टी बि मैनेज थी वेंदी, ऐं तव्हांखे ॿुधायो को बि जहिड़ो जटो कोन थींदो, पीपल्स पार्टी ॾेई वठी आख़िर में वरी मूंखे लॻे थो सिंध सूबे ते नेगोशिएट थी वेंदो, एतिरे में बि राज़ी हूंदा आहिनि, छो त हिते बि घणो कुझु पियो आहे अचीव करण जे लाइ। त मुंहिंजो ख़्यालु आहे त अॻियां इलेक्शन जो हाणे टाइम अचे पियो, एग्ज़ैक्ट तारीख़ त अॻियां न आई आहे, अची वेंदी। मूंखे हाणे का वॾी रंड बज़ाहिर नज़र कान थी अचे चूंडुनि जे अमल में। अगरि चूंडुनि में बज़ाहिर नज़र न पई अचे त पोइ नसीर साहब भला तव्हांखे लॻे थो पियो त जेका मास पॉपुलरिटी आहे ख़ासि करे पंजाब में हींअर बि तहरीक इंसाफ़ जी ऐं पीटीआई चेयरमैन जी, नवाज़ शरीफ़ उनखे कट करणु या घटि करणु या उनखे ख़तमु करण वारी पोज़ीशन में आहे? अगरि ॾिसो, नवाज़ शरीफ़ सियासी तौर ते हींअर वीक ग्राउंड ते हलियो वियो आहे। जॾहिं 2014 खां पोइ जॾहिं हुनजी हुकूमत हटी वई, उन वक़्तु नवाज़ शरीफ़ बहितर आर्ग्यूमेंट जी पोज़ीशन में हो, बहितर हुन वटि स्लोगन हुया, बहितर हुन वटि एंटी इस्टेब्लिशमेंट आइडेंटिटी हुन क्रिएट कई। पर जंहिं तरह पोइ पीडीएम इक़्तिदार जो हिसो थी, जेके हुन कंप्रोमाइज़ कया, ऐं हुन खां पोइ जंहिं तरह हाणे बैक एंड ते नेगोशिएशन थियूं, जंहिं तरह हुनजे अचण लाइ सॼो रस्तो ठहियो आहे, त ज़ाहिर आहे हाणे हुन वटि नैरेटिव में इहे शयूं कोन हूंदियूं। हू वधि में वधि अॻियूं गुज़िरियल हुकूमत ते तनक़ीद कंदो, उन खां अॻु में जे दौर जा जेके कारनामा आया हू सम्झे थो त मां हुन में बहितर हुउसि, उहे ॻणाईंदो, अॻिते जूं कुझु
उम्मीदूं ॾींदो, माण्हुनि खे पंहिंजी डेवलपमेंट जी तारीख़ जा पुराणा हवाला ॾींदो, पर चइजे थो एस्टेब्लिशमेंट सां टकराव जे बुनियाद ते इलेक्शन में वेंदो नैरेटिव खणी, उहो कोन थींदो। ऐं इहा ॻाल्हि ज़हन में रखो त को बि नैरेटिव ही पब्लिक जे मिज़ाज जी ॻाल्हि आहे, एंटी एस्टेब्लिशमेंट नैरेटिव खे माण्हू वधीक रेस्पॉन्स ॾियनि था। जॾहिं नवाज़ शरीफ़ एंटी एस्टेब्लिशमेंट नैरेटिव आंदो, उनखे इमरान ख़ान खां वधीक रेस्पॉन्स हुयो। जॾहिं हू हुन रस्ते तां हटी वियो ऐं हाणे माण्हू सम्झनि था त इमरान ख़ान शायदि एंटी एस्टेब्लिशमेंट थी वियो आहे, मुंहिंजो अञा बि ओपिनियन आहे त इमरान ख़ान एंटी एस्टेब्लिशमेंट न आहे। इमरान ख़ान चए थो एस्टेब्लिशमेंट मुंहिंजी मर्ज़ी अचे त पोइ ठीकु आहे। सो ढेरो त उतां हुयो न, जहिड़ो इहो न हो त मां प्रिंसिपली वरो डेमोक्रेट आहियां, मुंहिंजो प्रिंसिपल स्टैंस आहे जमहूरियत लाइ, आवाम जे हक़नि लाइ, मां फलाणी दौर खे ॾिसण ई नथो करां, इहो न हो। हुन चयो एस्टेब्लिशमेंट हीअ आणियो, मां हुनजे थ्रू रूल करण थो चाहियां, सो जहिड़ो उन तां। त इहा ॻाल्हि, ऐं ॿियूं पार्टियूं बि मोरलेस ईअं ई आहिनि। हाणे हिन ख़ुशफ़हमी में नारायणपुर जे को आवाम ऐं नज़रनि ऐं जमहूरियतुनि जे लाइ जहिड़ा पे था, सभु एस्टेब्लिशमेंट पंहिंजी मर्ज़ीअ जी चाहिनि था वारे वारे सां, त उहो ई जहिड़ो आहे उहो बि उनजो शिकार इमरान ख़ान पियो। नवाज़ शरीफ़ अॻियां हिन एस्टेब्लिशमेंट सां केतिरो मामला हलाए सघंदो, छो त एस्टेब्लिशमेंट माज़ीअ जा तजुर्बा ॿुधाइनि था त उन जूं डू मोर जूं तक़ाज़ाऊं ख़तमु न थींदियूं आहिनि। ऐं नवाज़ शरीफ़ अॻु में बि एस्टेब्लिशमेंट सां ठही इक़्तिदार में ईंदो, पोइ हिकिड़ी स्टेज ईंदी जंहिं ते हुनजो जहिड़ो शुरू थी वेंदो, छो त हुन वटि बि टॉलरेंस पोइ ॿिन्ही पासे किथे न किथे रस्ता फुटी था वञनि। सो इहो इन इम्कान खे रद्द न करियो त अॼु सभु कुझु ठीकु आहे। ख़बर न आहे 2-2.5-3 सालनि खां पोइ वरी छा हुजे। इमरान ख़ान साहिब सां केॾा मामला सुठा हुया, कंहिंखे लॻो पियो न इमरान ख़ान साहिब ते 2 ॾींहं अचणा, 2-3 सालनि खां पोइ मामला न थिया, किथे न किथे जी टॉलरेंस ख़तमु थी वई, चईं न हिन खां वधीक नथो झुकी सघां या नथो करे सघां। नवाज़ शरीफ़ बि अॻु में ईअं कयो, त पोइ उतां जहिड़ो शुरू थिए थो। ॾिसणो आहे त एस्टेब्लिशमेंट वन पे ते कंहिंसां केतिरो रही सघे थी। माज़ीअ में कोन रही सघी आहे वन पे ते, सो मूंखे नथो लॻे त को डिघो अरसो वन पे जो मामिलो हली सघंदो। नसीर साहब, आउं वरी ॿीहर अव्हां वटि ईंदुसि त भला इन्हनि पार्टियुनि वटि जेके मसइला आहिनि उन्हनि जो को हल बि उन्हनि वटि आहे। भला लाल माली साहब खे हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम में शामिल कयूं। लाल माली साहब, हाणे ॻाल्हि पई अचे, प्रोग्राम में ॻाल्हि थी आहे सियासी नैरेटिव जी। नवाज़ शरीफ़ त पंहिंजो नैरेटिव ॿुधायो उन जलसे में, त उहो तव्हां उनजी जेका तरक़ियाती कम आहिनि, जेके प्रोजेक्ट्स आहिनि, जेके माज़ी जा मोटरवे ठाहिया, उन्हनि खां पुछो तहरीक इंसाफ़ वटि छा आहे। अगरि तहरीक इंसाफ़ वटि चूंडुनि लाइ अगरि माहौल जुड़े बि थो, ऐं उनखे इजाज़त बि थिए पई, त पोइ कहिड़ो नैरेटिव खणी वेंदी तहरीक इंसाफ़? ॾिसो, नवाज़ शरीफ़ जॾहिं पंहिंजो नैरेटिव ॾेई रहियो हुयो ऐं 2018 जूं ऐं 17 जूं कहाणियूं ॿुधाए रहियो हुयो, त उन वक़्तु उनजो नंढो भाउ शहबाज शरीफ़ घर में वेठो हुयो, जंहिंजी मौजूदगी में PDM जी हुकूमत में, ऐं उहो बि रहनुमाई जेको वठंदो हो नवाज़ शरीफ़ खां वठंदो हो, पाकिस्तान जेको मुआशी धुबण में फाथो, डॉलर 150 मां 300 थियो, पेट्रोल 150 मां 300 थियो, जेका इन्फ्लेशन आहे उहो 13-14% मां 81% ते पहुची वई। त इहो जेको ॾेई रहियो हुयो पंहिंजो बयानियूं, इहो पाकिस्तान जी अवाम चङी रीति ॼाणे थी त इन में फ्रॉड खां अलावा कुझु बि कोन्हे। जेकॾहिं हुन वटि को बयानियो हुयो, जेकॾहिं का स्ट्रेटेजी हुई, त ही सभु तजर्बेकार जेके इमरान ख़ान जा मुखालिफ़ हुया, चाहे उहे पीपल्स पार्टी में हुजनि, चाहे नवाज़ लीग में हुजनि, ही सभु गॾु थिया, इन्हनि सभिनी गॾिजी पाकिस्तान जो ही हशर कयो आहे। ऐं उनजे नतीजे में जेकर तव्हां ॾिसो, इमरान ख़ान जी हुकूमत जेके हटायो वियो, उन वक़्तु जेका तरक़ी जी रफ़्तार हुई, उहो GDP जी ग्रोथ जेका हुई उहो 6% हुई, एक्सपोर्ट वधी रही हुई, तव्हां रेमिटेंसिस वधी रहिया हुया, ऐं तव्हांखे हिकिड़ी पज़ीराई जेका इकोनॉमिक फ्रंट ते मिली रही हुई। पर ॻाल्हि रुगो इन हद ताईं न आहे। इहे सभु शयूं जेकॾहिं हू रोड बि ठाहिणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां इहे सभु कुझु करणु चाहियो था, तरक़ी ख़ुशहाली चाहियो था, त उन खां पहिरीं सभ खां पहिरीं तव्हांखे पाकिस्तान में हिकिड़ो अहिड़ो निज़ाम जेको जमहूरियो निज़ाम आहे 1973 जे आइन तहत आणणो पवंदो, जंहिंखे एतिरी उनखे फ्रीडम हुजे त हू पंहिंजो कमु करे सघनि। जेसिताईं हुन मुल्क में रूल ऑफ लॉ न हूंदो, कानून जी हुक्मरानी न ईंदी, तेसिताईं इहो सभु कुझु मुमकिन कोन्हे त को बि पंहिंजे बयानीअ तहत अमल कराए सघे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो बिल्कुलु चिटो बयानियो आहे, रूल ऑफ लॉ ऐं हक़ीक़ी आज़ादी, जेका हींअर पूरो पाकिस्तान ऐं पाकिस्तान जी पूरी अवाम जेको महसूसु करे थी। ऐं रुगो अवाम ई न, तव्हां ॾिठो जॾहिं अदालतनि, इस्लामाबाद जी अदालत जेॾी महिल हिकिड़े असांजे जेको क़यादत मां हिकु लीडर खे पेश कयो वियो जेको गिरफ़्तार हो, त हुनखे चयो त असीं कुझु कोन था करे सघूं, तव्हांखे प्रेस कॉन्फ्रेंस करणी पवंदी, उन खां पोइ शायदि तव्हांखे आज़ादी मिले। त अहिड़ी तरह हिन मुल्क जी अवाम खे जिन बि धुरियुनि गुलाम बणाए रखियो आहे, उन खां जेसिताईं आज़ादी न मिलंदी, हिन मुल्क जी तरक़ी जो सवाल ई पैदा कोन्हे। ठीकु आहे नसीर साहब, हाणे जेके हालतूं आहिनि ऐं जेके मसइला आहिनि, अवां सम्झो पिया त ही लेवल प्लेइंग फील्ड, चूंडूं, इहे पंहिंजी जाइ ते, कंहिं पार्टी वटि इहो विजन आहे त मसइला अकेले सिर भला हल करे सघे?
अच्छा, नसीर मेमून साहब सां असांजो राब्तो थियो आहे। लाल माली साहब, हाणे बिल्कुलु मुख़्तसिर ॿुधाइजो त चूंडुनि खां पोइ अगरि ॻाल्हि कयूं त हींअर माज़ी खां हटी करे हाल खां हटी करे ईंदड़ ॾींहंनि में अगरि तहरीक इंसाफ़ खे कंहिं सियासी पार्टी सां वेहणो थो पए त सियासी पार्टी सां वेहंदी तहरीक इंसाफ़ या अकेले सर वारो जेको अलम खयो आहे अवां उन ते ई हूंदो? ॾिसो मुमताज़, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कॾहिं बि कंहिं बि सियासी पार्टी खां गॾु वेहण में इनकार नाहे करियो। उन लाइ शर्त इहो हुयो त उहो चूंडुनि लाइ वेहे ऐं पाकिस्तान में फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट चूंडूं कराइण लाइ पंहिंजो जेको आहे किरदारु अदा करे। उन लाइ पहिरीं बि वेहण लाइ तयार हुई, हाणे बि वेहण लाइ तयारु आहे, पर इन लाइ बिल्कुलु इमरान ख़ान कंहिं बि पार्टी सां न वेंदो जेकॾहिं उन में चयो वेंदो त जिन जिन पार्टियुनि ते केसिस आहिनि, जिन जिन लीडरनि ते केसिस आहिनि, जिन चोरी कई आहे, जंहिंजी साबित थियल आहे, त उन खे माफ़ करे अॻियां वधियो वञे। इहो इमरान ख़ान ऐं संदसि पार्टी लाइ ॾुखियो अमल हूंदो। वॾी महिरबानी लाल माली साहब, शाहिदा रहमानी साहिबा, नसीर मेमून साहब ऐं टिनि मौज़ूअ मेहमान जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अवां तहरीक इंसाफ़ ऐं पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ ॿुधो, चूंडूं कॾहिं थियूं थियनि ऐं हुनजो ऐलान, चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान कॾहिं थींदो, इहो सभिनी खे इंतज़ारु आहे ऐं इलेक्शन कमीशन जो ऐलान कॾहिं थी करे। वक़्तु ॿुधाईंदो त प्रोग्राम जो वक़्तु ताईं पुॼाणी थी थो पहुचे। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।